जॉइंट एक्शन कमेटी पारां पीएसटी ऐं जीएसटी जी टेस्ट पास कंदड़ वेटिंग उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण खिलाफ़ रैली कढी गंबट प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। त गंबट सां ज्यादती छो, ही गंबट सां वैसा घाती छो थी थिए जो हितां जे उम्मीदवारनि खे ऑर्डर नथा ॾिना वञनि। ऐं मां सम्झां थो इहा वालदनि जे हक़नि ते बि राता हुआ ऐं पूरी सिंध में सिंध जे हक़नि खे बाक़ाइदे तरजीह ॾियो ऐं उस्तादनि खे भर्ती कराए तालीम खे आबाद कयो, तालीम खे आम कयो। मुतालबो तमाम सादो ऐं सिंपल आहे। असांजो इहो मुतालबो आहे त 40+ जेके बि ज़िला मुतासिर आहिनि उन्हनि में 5 जा मार्कूं प्लस जेके कैंडिडेट्स आहिनि उहे हिन महिल वेटिंग में आहिनि ऐं कोर्ट जेको हुकुम ॾेई चुकी आहे 1092 सीटूं पीएसटी जूं ऐं 1000 जीएसटी जूं उहे खैरपुर ज़िले खे ॾेई करे समूरा 40+ जेकी वेटिंग में आहिनि ज़िले में उन्हनि खे एडजस्ट कयो वञे। अॼु जो एहतिजाज करण जो मतिलबु इहो आहे त समूरे सिंध सां जेको सरासर ज़ुल्म आहे एसटीआर पॉलिसी तहत हज़ारें उस्तादनि जी कोर्ट समूरे सिंध में मौजूदु आहे, उन बावजूद बि भर्तियूं न पिया कनि। कैमरामैन काबिर मेमनू का मुमताज मेमनू, वीडियो गंबट।